हम ख़बर ॾींदा हलूं हालाणी खां। हालाणी वेझो मेन स्टॉप वटि ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में नौजवान फोत थी वियो आहे। हादसे में ॻोठु मोली ॾिनो नागोरो वासी 40 वरियनि जो मोहम्मद अकबर मौक़े ते फोत थी वियो आहे। हादसे बाद ट्रॉलर ड्राइवर मौक़े तां फरार थियण में कामयाब थी वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदा हलूं। हालाणी वेझो मेन स्टॉप वटि ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में नौजवान फोत थी वियो आहे। हादसे में ॻोठु मोली ॾिनो नागोरो वासी 40 वरियनि जो मोहम्मद अकबर मौक़े ते ई फोत थी वियो आहे। हादसे बाद ट्रॉलर ड्राइवर मौक़े तां फरार थियण में कामयाब थी वियो आहे। इतला ते पुलिस पहुची ट्रॉलर तहवील में वठी फोतीअ जो लाश अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया हालाणी वेझो मेन स्टॉप वटि ट्रॉलर जो मोटरसाइकिल खे टक्कर लॻण जे नतीजे में नौजवान फोत थी वियो आहे। हादसे में ॻोठु मोली ॾिनो नागोरो वासी 40 वरियनि जो मोहम्मद अकबर मौक़े ते ई फोत थी वियो आहे।